Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. सेनेट जूं चूंडूं मार्च बदिरां फेबरवरी में ओपन वोटिंग ज़रिए कराइण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान सेनेट चूंडनि लाइ सुप्रीम कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन सां राब्ता करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। सुलसमा बारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त सेनेट जूं चूंडूं शो ऑफ हैंड्स ज़रिए कराइण चाहियूं था त जीअं चूंडनि में हॉर्स ट्रेडिंग न थिए। जाइज़ो वरितो वियो आहे त शो ऑफ हैंड्स लाइ आइन में तरमीम या वरी सादी एक्सचेंज जी ज़रूरत आहे। आर्टिकल 186 तहत सुप्रीम कोर्ट खां रहनुमाई में वठंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त सूबनि खे अरबें खरबें रुपया मिलंदा आहिनि, पर नज़र नाहे ईंदो त पैसा किथे ख़र्च थिया। सूबनि खे मिलंदड़ पैसनि जी शफ़ाफ़ियत लाइ हिकु मैकेनिज़म हुजणु घुरिजे। कानून में किथे न किथे का ख़ामी आहे। सूबा पंहिंजे रेवेन्यू में वाध जो नाहिनि सोचींदा। सूबाई हुकूमत जे ख़र्चनि जी बि ऑडिट थियणु घुरिजे। वफ़ाक़ी काबीना PDM जे मुतालबनि खे गैर आइनी गैर जमहूरी करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म पेट्रोल बहरान में मुलविस कंपनीज़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। बहरान बाबति इंक्वायरी कमीशन जी रिपोर्ट वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पेश। वज़ीर आज़म इंक्वायरी कमीशन जी सिफ़ारिशनि जे जाइज़े लाइ वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सरबराही में 3 रुकनी कमेटी क़ाइमु। लेफ्टिनेंट जनरल अख्तर नवाज़ खे NDA में चेयरमैन मुक़रर ऐं गैस कंपनीज़ में मुस्तक़िल सरबराह मुक़रर करण जी मंज़ूरी ॾिनी वई। PDM वटि इस्तीफ़ाउनि वारो ऑप्शन एटम बम आहे। उनखे इस्तेमालु करण लाइ हिकमत अमली जोड़ी पई वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क खे बहराननि मां कढणो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं PTI हुकूमत खे घर वञणो पवंदो। कठपुतली वज़ीर आज़म ऐं कठपुतली स्पीकर जे हूंदे ॻाल्हियूं कीअं थियूं थी सघनि। मुल्क में जमहूरियत जी बहाली वारे मामले ते PDM में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। इतिहाद में शामिल समूरियुनि जमातुनि जी मंज़िल हिकु आहे। कूड़ो वज़ीर आज़म रुगो करप्शन ऐं चोरी जा इल्ज़ाम मढ़ी रहियो आहे। हेल ताईं हिकु बि इल्ज़ाम साबित नाहे थियो। हुकूमत खे इस्तीफ़ा लाइ 31 जनवरी ताईं डेड लाइन ॾिनी आहे। इस्तीफों के इशू पर PMLN में वाज़े 2 धड़े दिखाई दे रहे हैं। तो अगर आप संजीदा हैं तो फिर 31 तारीख को आपके इस्तीफे स्पीकर के पास पहुंचने चाहिए, ना कि क़यादतों के पास। लॉन्ग मार्च पर भी अभी तक PDM में इत्तफाक नहीं है। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान साहब या इस हुकूमत के पास एक आवाम का मैंडेट है। 1 करोड़ 70 लाख वोट पड़ा है, तो आपके कहने पर वो मुस्तफ़ी हो जाए क्यों? आप एक अनडेमोक्रेटिक और एक अनकॉन्स्टिट्यूशनल डिमांड कैसे कर सकते हैं? वज़ीर आज़म न इस्तीफ़ा ॾींदो ऐं नई पार्लियामेंट टुटंदी। PDM जा मुतालबा गैर आइनी गैर जमहूरी आहिनि। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त इस्तीफ़ा ऐं लॉन्ग मार्च जे ऑप्शन्स ते PDM विरहायल हुई। अपोज़िशन वारा संजीदा आहिनि त 31 जनवरी ताईं स्पीकर ॾाढो इस्तीफ़ा पेश कनि। PDM जो इतिहाद आर्ज़ी गैर फितरी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान परॾेही वज़ीर चयो त PDM जी मशरूत ॻाल्हियुनि वारी आच क़बूल नथा करियूं। धमकियुनि सां ॻाल्हि अॻिते न वधंदी। नवाज़ लीग में मरियम नवाज़ ऐं शहबाज शरीफ़ जी धार सोच आहे। बिलावल खे पंहिंजे नाने जी सियासत मां सिखणु घुरिजे। पीपल्स पार्टी अञा इस्तीफ़ाउनि जे मामले ते को बि फ़ैसिलो नाहे कयो। PP में फ़ैसिला बिलावल न पर आसिफ़ ज़रदारी कंदो आहे। लाहौर में मीनारे पाकिस्तान ते PDM तरफ़ां जलसो करण ते नून लीग अॻवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल। मरियम नवाज़, अहसन इक़बाल, ख्वाजा साद रफ़ीक, शाहिद खाका नबासी, राणा सनौला, मरियम औरंगज़ेब ऐं ॿिया लीगी अॻवान जवाबदार नामज़द। केस में क़ौमी विरसे खे अज़ालो न थियण जोॻो नुक़सानु पहुचाइण, कोरोना SOPs ऐं साउंड सिस्टम एक्ट जी भञकड़ी सूदो ॿिया कलम शामिल। नवाज़ लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब केस जी मुज़म्मत कंदे चयो आहे त कूड़नि जी हुकूमत जो केस जलसे जी कामयाबी जो लिखत में सबूत आहे। लाहौर वारे जलसे खे घटि ॾेखारण वारी प्रोपेगेंडा में बदतरीन नाकामी बाद लाचारी मां कूड़ो केस दाख़िल कयो वियो। इमरान खान साहब भली केतिरा बि केस दाख़िल करायो, अवाम तव्हांखे इनारो न ॾींदो। नायब पेशावर मौलाना फज़लुर रहमान ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि ऐं मुबैना करप्शन जे इल्ज़ामनि बाबति जांच तेज़ करे छॾी। मौलाना फज़लुर रहमान जे 5 वेझनि साथियुनि खे तलबी नोटिस जारी। ज़रियनि जो चवणु आहे त नायब पेशावर तरफ़ां इब्रार अहमद, मोहम्मद जलाल, अब्दुल रऊफ़, दीन मोहम्मद ऐं इब्रार अली शाह खे तलब कयो आहे। खेनि रिकॉर्ड सूदो नायब पेशावर जी ऑफिस में पेश थियण जी हिदायत।
कराची यूनिवर्सिटी के गेट आड़ो दस्ती बम हमलो, 2 रेंजर्स एहलकार जख्मी। पुलिस जो चवण है तो मोटरसाइकिल सवार जवाबदार यूनिवर्सिटी के शेख ज़ैद गेट वट दस्ती बम उछलाए फरार थी विया। बिलावल चोरंगी वट चीनी शहरन की गाड़ी में हथायल बम नाकारा बणाए वियो। SSP ॾखण शिराज नसीर मूजिब चीनी शहरन की डबल केबिन गाड़ी में नस्ब कयो हो, जेको नाकारा बणाए चीनी शहरन के महफूज़ हंध मुंतकिल करे छॾियो आहे। वाक़े जा CCTV फुटेजिस टाइम न्यूज़ हथ करे वरिता। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त मोटरसाइकिल सवार जवाबदार बिलावल हाउस साम्हूं बैंक आॾो बीठल डबल केबिन गाड़ी में बम नस्ब करे फरार थी रहिया आहिनि। हे सीमेंट जूं बोरियूं असांखे 2 नंबर मिलियूं आहिनि, जेकी मिक्स करे मुख़्तलिफ़ क़िस्म सीमेंट जूं बोरियूं हलाइनि था, जेकियूं जानी ऐं बिल्डनि खे नुक़सानु थिए थो। जंहिंमें 150-200 बोरी उहा मिटी आहे, बाक़ी 2-2.5 बोरियूं सीमेंट जूं जेके तैयार कयूं आहिनि उहे असां हथ कयूं आहिनि। 5-8 माण्हू गिरफ़्तार बि कया आहिनि। गोदाम खे सील कयो आहे, बमाए स्टाफ ते मां रखियो आहे। ठीके ते ॾिनल आहे मंज़ूर जतोई खे। मंज़ूर ख़ुदि पाण बग़ल आहे, इंशाअल्लाह गिरफ़्तार थी वेंदो। सखर में मुबैना तौर नकली ऐं गैर मयारी सीमेंट ठहण जो इंकशाफ। पुलिस जो ॻुझे इतला ते बस टर्मिनल वेझो लाखा राइस मिल्स ते छापो। 4 मुलाज़िम गिरफ़्तार। मुख़्तलिफ़ मशहूर कंपनीज़ जे नाले सां ठहियल सीमेंट जूं समें बोरियूं हथ। पुलिस जो चवणु आहे त गैर मयारी सीमेंट ठहण जी शिकायत ते कार्रवाई कई वई। मुल्तान मां घुरायल मिटी मिलियल सीमेंट इमारतुनि जे ॾावती कम में इस्तेमालु थींदो आहे। नकली सीमेंट सखर ऐं लाड़काने डिवीज़न में घटि अघ ते विकिरो कयो वेंदो आहे। SHO आबाद मोहम्मद शरीफ महर टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मंज़ूर जतोई नाले शख़्स खे ठीके ते मिलियल गोदाम में नकली सीमेंट तैयार कयो वेंदो हो। मुख्य जवाबदार मंज़ूर जतोई रूपोश आहे, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। सदर आरिफ अलवी रेप के ॾोहारनि खे केमिकल ज़रिए नामर्द करण वारी सज़ा समेत मुख़्तलिफ़ सज़ाउनि ते बदल ऑर्डिनेंस की मंजूरी ॾेई छॾी। ऑर्डिनेंस की मंजूरी बाद औरतों में ॿारनि सां जिनसी ज़्यादती जा मामला जल्द उकलाइण लाइ समूरे मुल्क में ख़ासि अदालतूं क़ाइमु कई वेंदियूं। नादरा की मदद से ज़्यादती केसिस के जवाबदारनि खे रजिस्टर्ड किया वेंदो। ऑर्डिनेंस तहत जिनसी ज़्यादती के मुतासिरनि जी सुञाणप ज़ाहिर करण ते पाबंदी हूंदी। ऑर्डिनेंस तहत रेप केसिस जो ट्रायल 4 महीननि में मुकम्मल थींदो। केमिकल ज़रिए नामर्द करण वारी सज़ा जो फ़ैसिलो अदालत कंदी। मुल्क में कोरोना विगे 73 मरीज़नि दम ॾेई छॾियो। सिंध में 58 फौत की रिपोर्ट। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह अंगखर जारी कंदे चयो आहे त 24 कलाकनि में कोरोना जा वधीक 1520 नवां केस साम्हूं आया। आलमी वबा सबब हेल ताईं 3222 मरीज़ फौत थी चुका आहिनि। उमरकोट वेझो खारड़ो चारण भरिसां हफ़्तो अॻु कुहाड़े जा वार करे ज़ाल जूं 2 बाहूं ऐं ॼंघूं कपण के इल्ज़ाम में जवाबदार अलादीनो जत गिरफ़्तार। ज़ख़्मी औरत नसीबा उर्फ शहज़ादी जत के भाउ की फरियाद ते क़त्ल के इरादे जो केस दाख़िल। सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल औरत के 1 हफ़्ते खां पोइ होश अचण बाद FIR दाख़िल कराई वई। जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे चयो त घरवारी मुंहिंजी माउ सां झेड़ो कंदी हुई, जंहिं तां मथस तशद्दुद कयो। गरीबन के कुत्ता डाढ़े रहा आहिनि, पर ऑफिसर्स के ख़बर ही ना आहे। कंहिं MPA वज़ीर ऐं ऑफिसर के कुत्तो डाढ़े त केन ख़बर पइजी वेंदी। सिंध हाई कोर्ट सखर तरफ़ां कुत्तनि जे डाढ़ण वारे केस ते ॿुधणी दौरान कावड़ जो इज़हार। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त लाड़काणो शिकारपुर जा SSPs को कम ही न करे रहिया आहिनि। 2 SSP अदालती हुकुम ते अमल नथा कनि। अदालत पारां वफ़ाक़ी घरू खाते के ख़त लिखी अदालती हुकुमनि ते अमल न थियण जी सूरत में 2 SSPs के सिंध बदर करण जो हुकुम। MS चांडका तरफ़ां जमा करायल रिपोर्ट में रुगो लाड़कानो डिवीज़न अंदर 5000 माण्हू रोलू कुत्तनि जो शिकार थियण जो इंकशाफ। पुलिस जो 21 केस दाख़िल थियण जो एतराफ़। अदालत तरफ़ां पुलिस इंतज़ामिया ते कावड़ जो इज़हार। सिंध पुलिस जो हिकु ॿियो मुक़ाबिलो कूड़ो साबित। कराची के नॉर्थ नाज़िमाबाद वारे इलाइक़े में जुड़तो मुक़ाबले जो ॾोह साबित थियण ते 4 पुलिस एहलकारनि खे 6 महीना कैद जी सज़ा। सिंध हाई कोर्ट हेड कांस्टेबल राना तारिक, ASI नजफ़ अली, एहलकार बाग़ अली ऐं शेर गोपांग के कैद सां गॾु 50-50 हज़ार रुपया ॾंड जी भी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत रिमार्क्स में चयो त छा कुझु शहरी ईद ते राति जो 3 वॻे फुर करे सघे थो।
को बेगुनाह शहरी ईद जेल में गुज़ारे सघे थो त अहलकारनि खे बि जेल वञणु घुरिजे। अदालत मामले जी जाच लाइ JIT जोड़ण बाबति सरकारी वकील जी इस्तलाह रद्द करे छॾी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हीउ अहलकार राति जो बेगुनाह शहरियुनि खे गोलियूं हणी मारींदा आहिनि। अहलकार वधीक ॿिनि माण्हुनि खे मारीनि त छा संदन प्रमोशन थी वेंदो? नात नाज़िमाबाद में पुलिस गुज़िरियल साल जुड़तू मुक़ाबले में शहरी नजफ़ जाफ़री खे क़त्ल करे छॾियो हो। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में बिल्डर जे अगवा में DSP राशिद इक़बाल जे मुलविस हुजण जो इंकशाफ। ABCC जो चवणु आहे त बिल्डर खे अगवा करण बाद DSP ऑफिस में रखियो वियो हो। अगवा में DSP जी गाॾी इस्तेमाल थी। वाक़े बाद DSP राशिद इक़बाल गिरफ़्तार। अगवा इल्ज़ाम में हींअर ताईं 3 एहलकार ऐं ॿिया जवाबदार बि गिरफ़्तार थी चुका। वाक़ियो 2 दिसंबर ते पेश आयो हो। कॉल आई हुई त असांजे हेॾां कश्मीर साइड मुंहिंजे ख़्याल में का दावत आहे। पोइ वरी हिननि कश्मीर मां फ़ोन आई हुई ऑफिस मां पुलिस SSP हो शायदि मुंहिंजे ख़्याल में के दावत सां न खणिजो। इहे पिलाणा माण्हू आहिनि के भाड़े लाइन शायदि के उन्हनि तव्हांखे कॉल कई हुई ऐं असीं ईअं दावतूं खणंदा बि न आहियूं। असांजी पंहिंजी कोशिशि हूंदी आहे त गारंटी वठी एतमाद वठी पोइ ई माण्हू दावत वठे। सिंध जी लोक फनकारा खुशबू लखारी के प्रोग्राम बहाने घुराए अगवा करण की कोशिश नाकाम। कश्मीर पुलिस दावा कई है कि तेघाणी गैंग के ॾोहारियुनि खुशबू लखारी के प्रोग्राम बहाने घुराए अगवा करण की रिथाबंदी कई हुई। पुलिस खुशबू लखारी के वालिद के फोन करे फनकार के अगवा का बचाए वरतो। खुशबू लखारी टाइम न्यूज़ से ॻाल्हाईंदे प्रोग्राम की दावत की तस्दीक कंदे चयो आहे त पुलिस ॿुधायो त जिन अवां के प्रोग्राम की दावत ॾिनी आहे उहे असल में धाड़ियल आहिनि जिन प्रोग्राम बहाने अवां के अगवा जो प्लान जोड़ियो आहे। दौड़ मां 5 ॾींहं अॻु पीउ सां गॾु अगवा थी वियल चइनि वरनि जी नींगरी सनम हाजाणो जी बाज़ियाबी लाइ घोटकी पुलिस रावती जे कचे में पिकेटूं क़ाइमु करे वरितियूं। पुलिस मूजिबि गुज़िरियल ॾींहुं ऑपरेशन दौरान नींगरी जे पीउ इसहाक हाजाणो खे बाज़ियाब कराए वियो हो। संदसि धीउ जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी आहे। इसहाक खे शादी जो ॾटो ॾेई धीअ सूदो अगवा कयो वियो हो। कराची के इलाइक़े मंगोपीर लॻ 2 सिक्योरिटी गार्ड्स में झेड़ो फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो। मक़तूल सिक्योरिटी गार्ड सैयद जुनेद पुट नज़ीर हुसैन जो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल। जवाबदार फरार थी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थियो। जवाबदार सिक्योरिटी गार्ड की ॻोल्हा कई पई वञे। भेरिया रोड में घर के बाहि लगण सबब पीसन औरत सड़ी फौत। रेती मोहल्ला वासिन मुस्मात बोला मलिक सी खां बचण लाइ कमरे में गैस जो चूल्हो ॿारियो त बिस्तरे के बाहि लगी वई। निंड सुतल औरत 70 सैकड़ो जिस्म सड़न सबब दम ॾिनो। टंडोला यार वेझो कार जे टक्कर में 7 वरनि जी ॿारड़ी शिविता कोहली फौत। पुलिस ड्राइवर के गिरफ्तार करे कार तहवील में वठी छड़ी। माती लग रोड हादसे में जख्मी थियल नौजवान आसिफ रुस्तमानी सिविल अस्पताल हैदराबाद में दम ॾेई छॾियो। 2 मोटरसाइकिलनि विच में टक्कर सबब 3 नौजवान जख्मी थिया हुआ। उमरकोट वेझो एक गाड़ी के टक्कर में नौजवान दौलत कोहली हयाती विञाए वेठो। कराची में किशन और उस्मानिया दौर के कदीमी सिक्कन की परडे स्मगलिंग की कोशिश नाकाम। केस दाखिल। कदीमी सिक्का म्यूजियम हवाले किया विया। कस्टम्स तर्जमान मूजिब कराची में इंटरनेशनल मेल ऑफिस से कार्रवाई करे 18 कदीमी सिक्का हथ कया विया जेके नॉर्थ नाज़िमाबाद का ब्राज़ील मोकलण लाइ पार्सल कराया विया हुआ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सयाल। हेडलाइन्स सां वॾे थियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।